आमिर उमरानी के दिमाग में गुम कयल क़ौमी कारकुननि खे। सकरण में एडवोकेट आमिर उमरानी के खंबे गुम करण वारे अमल खिलाफ़ जीए सिंध महाज के चेयरमैन रियाज़ अली चांडियोर की अगवानी में सकरण बाईपास से एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो ऐं ॿियो। जबर जो राज मार्शलाई दौर को भयानक मार्शलाई दौर ज़ियाई मार्शल्ला अयूबी मार्शल्ला ये हाजी मार्शल्ला भुट्टे जी सिविलियन मार्शल्ला मुशर्रफ जी मार्शल्ला उन्होंने सभी जो मिक्स मार्शल्ला जी का शकिल जिते जुल्म जो राज वो मुल्क की एस्टेब्लिशमेंट मुल्क के ताकतवर कुवतुन उन्होंने असांजे मथा ज़रदारी की सूरत में पढ़ी। पंजाब जे लुटमार जुल्म तो हुन खुशहाल सिंध के पंजाब के कब्जे भड़भान कयो भुख बदहाली अज भी खुदकशी जूं खबरूं पढ़ंदो पियो अचां त सिंध में माण्हू खुदकशियूं पिया कनि। अज हिकिड़े कुंभर 3 ॿारनि जे पीउ पाइण खे खुदकशी कई आहे। एक तरफ खुदकशियूं ॿिए तरफ आमिर उमरानी जे लाइ अॼु गुज़रियल 3 ॾींहनि खां एहतजाज आहे। गुज़रियल 5 ॾींहनि खां ज़ुल्म ऐं बर्बरीअ जो भयानक वाक़ियो आहे त मुर्तज़ा खान जतोई जो इज़्ज़तदार माण्हू बुज़ुर्ग ऐं बीमार आहे तंहिंखे मोटरसाइकिल चोरियुनि में तंहिंखे पुलिस मुक़ाबलनि में गिरफ़्तार कयो अथनि। हुक्मरानो ज़ुल्म जी इंतहा आहे। तव्हां जबरी गुमशुदगियूं कयूं आहिनि। तव्हां सवें मासूम सिंध जा पुट खया आहिनि पर छा ॻाढ़ो झंडो उनजी हर मतरुकी आहे। तव्हां सवें न किरोड़े सिंध जा माण्हू गुम कंदव कि ॻाढ़े झंडे जी अज़मत जीएमसी जी ॻाल्हि जारी रहंदी आहे। तव्हां असांखे ख़ौफ़ज़दा था कयो। मां मुंहिंजी अम्मड़ आहे हिकिड़ी असांजो भाउ आहे एडवोकेट रज़ाक सोलंकी साहब अॻी राति उनजी माउ असां जीएस जे कारकुननि खे मानियूं खारायूं आहिनि। मां उनजी अयादत ते वियुसि त हिकिड़े सरकारी वॾे इदारे जे माण्हू मूंखे फ़ोन कई तो मां उनखे चयो त न्याणियूं मुंहिंजे भरिसां ऐं माउ वेठी जवाब न ॾिनुमि पर अॼु उनखे जवाब चयुमि त हितो ॾींदुसि। ए सरकारी साहब तुम ताकत के नशे में अंधे हो चुके हो। तुमने 77 सालों में ये जुल्म और बर्बरियत का जो आगाज और ये आग जलाई है आज तुम उस आग में जल रहे हो। तुम मुल्क को इंसाफ तरक्की और खुशहाली और कानून की हुक्मरानी में नहीं मुआशी और लाकानूनियत की दलदल में तुम जल रहे हो। हमारा सुबह खुशहाली से निकलेगा तुम्हारा वजूद बर्बादी की तरफ जाएगा। तुम पूछते हो कि तुम किसके आदमी हो। मैं सिंध का बेटा हूँ राजा डार और जीएम सैयद का पैरोकार हूँ। मैं यहाँ हूँ तुम कहाँ हो तुम मुझे सुन सकते हो। गली गली मैंने तुमको कहा था कि तुम मनुष्यात और डाकू राज और आसिफ जरदारी की बर्बरियत को तो रोको। तुम इंसाफ और कानून की तरफ जाओ। तुम मुझे पूछ रहे हो कि मैं कौन हूँ। मैं ये हूँ जो साईं जीएम सैयद का ये लाल परचम उठा के सिंध में गलियों और कोचों और गाँवों में जा रहा हूँ कि पंजाब बतौसा ये दहशत गर्दी, ये गुंडा गर्दी, ये धाड़ेल गर्दी, धाड़ेल
हाड़ेल गर्दी असांजे मथो मुसलत कई आहे त असांजी तरक्की असांजो रिज़्क़ रोज़गार ख़त्म थिए असांखे ख़ौफ़ में विधो अथव तव्हां सिंधी हिंदुनि जे लाइ धरती तंग कई आहे तव्हां न्याणियुनि खणी मज़हब मटायो था या दरिंदगी न हलंदी दरिंदगी बंदि कयो तंहिं करे आमिर उमराणी मुर्तज़ा ख़ान जतोई उहे आज़ाद नथा थियनि 24 कलाकनि जो अॻु में पुलिस इंतज़ामिया गुज़रियल ॾींहुं 12 वॻे जो वाइदो कयो त आमिर आज़ाद कंदासीं मां मुतालबो थो कयां त मुर्तज़ा ख़ान जतोई उनखे आज़ाद कयो जे मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं आमिर उमराणी आज़ाद नथा थियनि त नवाब शाह डिवीज़न में आमिर उमराणी जे आज़ादी लाइ मुर्तज़ा ख़ान जतोई खे इंसाफ़ जे हुसूल लाइ न 27 तारीख़ ख़म्स जो ॾींहुं ख़म्स जे ॾींहुं सांगड़ नवाब शाह नौशहर में शटर डाउन हड़ताल जो ऐलान कयो 24 कलाक कढी हो सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे बराए महिरबानी पंहिंजी पंहिंजी जाइ ते वेही रहो रियासत जो नुमाइंदो आहे हिते वाइदो करे वियो त असां तव्हांखे कल्ह जे नाले त 12 बजे ॾींदासीं वाइदो चलो हुनजो हिन लाइ मां साईं जैन सां हुन में जलदाणी वारे इलाइक़े में गॾु हुआसीं मां हुउसि न ख़तमु करायो कमिटमेंट हुई तव्हां हुयो ठीकु आहे न मां पंहिंजनि ॻाल्हियुनि ते ॾिठो एफ कराया तसि शइ थी तव्हां हुयो साईं वारा हुया मां जेका बि ॻाल्हि कंदो आहियां कमिटेड कंदो आहियां तव्हां साईं बाक़ी ॻाल्हायो मां जेका तव्हां सां वॾा आहियो साईं आहियो मां जेका तव्हां सां कमिटमेंट कंदुसि हुन में टके जी का डिप्लोमेसी वारी ॻाल्हि न हूंदी बसि ॿियो यादि आहे तव्हांखे यादि आहे मां साॻियो असांजी पार्टी क़यादत सभु वेठा फैमिली वेठी आहे विदिन 24 आवर्स माण्हू ठीकु आहे मां ऐलान कयां सिंध आरी कमेटी जे सदर कामरेड समरेंद्र जतोई ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध में सियासी अॻवाननि ते कूड़ा केस दाख़िल करे सिंध जी सियासी मुज़ामत खे ख़तमु करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि गुलाम मुर्तज़ा जतोई MRD तहरीक जो हीरो आहे सियासी इंतकाम खे रद्द कयूं था अॼु इस्पताल में सिंध आरी कमेटी जे सदर समरेंद्र जतोई संदसि तबियत मालूम कई ऐं मुर्तज़ा ख़ान जतोई जी गिरफ़्तारी बाबति चयो त मुर्तज़ा ख़ान जतोई पुरज़म आहे सियासी इंतकामियूं कार्रवायूं कॾहिं बि झुकाए नथियूं सघनि असां कंहिं बि रीति वतन जी मालिकी हथ न खणंदासीं ऐं फौरी तौर ते गुलाम मुर्तज़ा जतोई खे आज़ादु कयो वञे